भजजो तिसते भिन्न नहीं कोठा, तिसते भिन्न नहीं कोठा। गुरु प्रसाद नानक सुख पाओ, गुरु प्रसाद नानक सुख पाओ। भगवान जी अलावा कोई जगह कोने, काई अड़ी जगह कोने जाते भगवान न हुजे। गुरुअ जी कृपा सां असांखे उन सुख जी प्राप्ति थींदी। अर्थात सतगुरु फरमाइनि था त गुरुअ जी कृपा सां असांखे उहो ब्रह्म ज्ञान ईंदो जंहिंसां असां भगवान खे सर्वव्यापक ॾिसी सघंदासीं कि हिक भी जगह अड़ी कोन्हे जाते भगवान न हुजन। तिसते भिन्न, भगवान को अलग कोई जगह कोन्हे। नहीं को ठाव, ठाव यानी ठिकानो, ठिकानो यानी स्थान, स्थान यानी जगह। यानी सुई जे नोक जेतरी भी जगह कोन्हे जाते भगवान न हुजन। हाणे गीता में भी वाही गाल थी हले। भगवान 11 अध्याय में अर्जुन महाराज जी वेनतीअ ते उन्हनि खे पंहिंजे विश्व रूप जो दर्शन कराए रहिया आहिनि। भगवान एतिरा सूक्ष्म आहिनि कि नंढी सी किवलीअ में भी आहिनि। उन खां नंढा जेके जीवाणु हूंदा आहिनि बिना सूक्ष्मदर्शी यंत्र जे नज़र न ईंदा आहिनि उन्हनि में भी आहिनि। और विराट वॾा केतिरा आहिनि भगवान कि सॼो संसार भगवान जे अंदर आहे, थोड़ो भी ॿाहिरि कोन्हे। अनंत ब्रह्मांड भगवान जे अंदर ही खेॾी रहनि। वो भगवान जो विराट रूप आहे। कर कर देखे अपनी वॾियाई, नानक सब में रहा समाई। इहो ही त अद्भुत खेल आहे। इहा ही भगवान जी अनंत महिमा आहे। सबे घट राम बोले, राम बिना को बोले रे। संत चवनि था कि घट घट में उहो ई त ॻाल्हाए रहियो आहे, हा न। असांखे ब्रह्म ज्ञान कोन्हे त असां न सम्झी सघंदा आहियूं। सभु कुझु ज्योत त उन जी ॿरी रही आहे। चओ हरे राम, हरे राम। जे काई भी मिठाई हुजे, कहिड़ो भी पदार्थ हुजे, बिना मिठास जे ठही न सघंदी। उन में खंड गुड़ मिश्री कुछ तो मिलाइणो ही पवंदो माखे। वो तत्व भगवान आहिनि। शरीर त असांखे पंच तत्व जो ठाहे ॾिनो आहे भगवान, लेकिन अखियूं उन जे बल सां थियूं ॾिसनि, कन उन जे तत्व सां था ॿुधनि, हथ पेर क्रिया करे रहनि, आवाज़ हले थी। सभिनि जी आवाज़ अलॻि आहे। अरबे खरबे माण्हू न आहिनि। 100 साल में माण्हू ॿिया बि त बदिलजी वेंदा आहिनि। अनंत माण्हू थिया और युगन युगन खां, और सभिनि जी आवाज़ अलॻि आहे, सभिनि जो रूप अलॻि आहे, कद काठी अलॻि आहे। चओ हरे राम, हरे राम। लेकिन उहा ज्योत हिक ही आहे। उहा ताक़त शक्ति वो भगवान जी आहे। हरि अनंत, हरि कथा अनंत आहे। चओ हरे राम, हरे राम। हरे कृष्ण, हरे कृष्ण। नेति नेति जस वेद कहे। वेद भी चवंदा आहिनि अनंता बेअंता प्रभु, कोई पार नथो पाए सघे। भगवान भी चई छॾियो आहे त अर्जुन तूं मुंहिंजी महिमा भाई केतिरी तोखे ॿुधायां। तोखे मां सार ॿुधायां तो महिमा जो कुझु कुझु, छो जो मुंहिंजे विभूति यानी महिमा जो कोई अंत ही कोन्हे, अंत ही कोन्हे। हाणे सोचो भगवान खुद चई छॾियो। भगवान भी हथ मथे करे छॾिया त भैया पूरी महिमा माण्हूअ जे लाइ संभव ही न आहे। असांजो जीवन ही को ओतिरो कोन्हे, पूरो जीवन भर ॿुधंदा रहूं तॾहिं भी महिमा पूरी थियण वारी न आहे। अनंत आहे। त भगवान जो इहो रूप आहे। भगवान जे ॿाहिरि कुझु भी कोन्हे। चओ हरे राम, हरे हरे कृष्ण, हरे कृष्ण, हे हरे। हे हरि। सर्वव्यापक आहिनि, हर जगह ते आहिनि। इन करे हर जगह ते भगवान खे जेको निहारे थो उन खां कॾहिं पाप नथो थिए।
उन खां कॾहिं कोई बि खोटो कर्म नथो थिए। छो जो उहो जॻह जॻह ते भॻवान खे थो ॾिसे कि भॻवान जे सिवा काई जॻह ख़ाली कोन्हे। चओ हरे राम। हरे राम। त उन खां कीअं अपराध थिए, कीअं कंहिंजी निंदा थिए, कीअं कंहिंजी बुराई थिए, कीअं उहो कंहिंसां छल करे, कीअं कपट करे, कीअं कंहिंखे धोखो ॾे। भॻवान खे जेके हमेशह हर जॻह ते हर समय साक्षात था ॾिसनि पिया, उहे सभिनी अपराधनि खां पापनि खां बची वेंदा आहिनि। चओ हरे राम। हरे कृष्ण। हे हरे। पुराणे ज़माने में साध संगत जी, असां जॾहिं नंढा हूंदा हुआसीं त बचपन में ॾाढा नंढा हूंदा हुआसीं जॾहिं, तॾहिं दरबार साहिब में असांजे सिंधी समाज जी पंचायत थींदी। हा, यानी कोई ॻाल्हि आहे त मिली करे उन ते निर्णय खणंदा हुआ। त अक्सर दरबार साहिब में थींदी त केॾी महिल कोई तर्क वितर्क थींदो हो त हाणे उहे जेके पंच हूंदा हुआ, मुखी साहब हूंदा हुआ, मिली करे पोइ चवंदा, ॾिस भाई किथे वेठो आहे, ध्यानु रखजांइ, हा भॻवानु वेठो अथई, ॾिसई थो। भॻवान जे साम्हूं ईअं न चओ फलाणा मल, हा हे ॾिस भॻवानु वेठो अथई। वरी उहो उनखे चवंदो, हा तूं बि ॾिस वेठो अथई भॻवानु। चओ हरे राम। हा, इन जो मतिलबु इहो न आहे कि टिकाणे में ई भॻवानु वेठो आहे, तव्हांजे दुकान में बि वेठो आहे, तव्हांजे मकान में बि उहो भॻवानु वेठो आहे, बगीचे में बि वेठो आहे, सिनेमा हॉल में बि उहो भॻवानु आहे, गंदी खां गंदी ख़राब जॻह आहे उते बि भॻवानु आहे। भले उते प्रेम न आहे, भक्ति न आहे, भक्त न आहिनि, पर जिते भक्ति थी हले, जीअं हे अहिड़ो पावन स्थान आहे, हिते सदा भक्ति थी हले, भॻवान जी यादि थी हले, हिते सभु गुरुमुख ईंदा, हा न, भॻवान जो दर्शन करणु ईंदा। इन करे इन जॻह जो विशेष महत्व आहे। इन जो अर्थ इहो न आहे कि तव्हांजे घर में भॻवानु न आहे। जाते प्रेम सां भाव सां यादि कयो उते ई भॻवान आहिनि। जाते दिलि सां तव्हां मथो वञी करे कंहिं पथर ते रखंदव न, उते बि भॻवान जा चरण आहिनि। खुले जंगल में वञी करे काथे तव्हां कुझु हिकिड़ो गिरहो खणी करे भॻवान खे अर्पण कयो था, कण बि खारायो था, उते भॻवान जो श्रीमुख बि आहे। जाते बि हर जॻह ते भॻवान जो हर अंग बि आहे। इन करे भाई जेकी बि कमी आहे असांजी आहे, चवनि था उन भॻवान जे आत्म ज्ञान जो, ब्रह्म ज्ञान जो, उहा सूझ वाली आँख, उहा राज वारी असांखे नज़र कीअं मिले, रहस्य वारी, कहिड़ी नज़र सां उन भॻवान खे ॾिसूं, कीअं नज़र ईंदो, केरु ॾेखारींदो, केरु कृपा कंदो, त चवनि था सतगुरूअ जी कृपा सां उहो परम आनंद, उहो सुख पाए वठ। चओ हरे राम। हरे राम। हरे कृष्ण। हरे कृष्ण। हे हरे। हे हरे। गुर प्रसाद नानक सुख पाओ। सुख यानी भॻवान जे दर्शन जो, भॻवान जे अनुभव जो, उहो आत्म ज्ञान, ब्रह्म ज्ञान जो परम आनंद गुरुअ जी कृपा सां पाए वठ। अहिड़ा महान सतगुरु खे असां बलिहार वञूं कि उन्हनि कुझु बिना चाहे, बिना स्वार्थ रखे, बिना कोई धन घुरे, बिना कुझु पंहिंजो मान सम्मान घुरे, बिना कोई कंहिं बि तरह जी इच्छा रखी करे, स्वार्थ रखी करे, बिना कंहिं कामना जे उन्हनि भॻवान सां जोड़ियो आहे। उन उहो ई खजानो ॾिनो आहे जेको भॻवानु मिले। भॻवान जो नाम, भॻवान जो ज्ञान, भॻवान जी कथा, भॻवान जो स्वरूप, भॻवान जो स्वभाव, संत महात्मा, सतगुरु, भक्त, इन्हनि जा रहस्य, इन्हनि जी चर्चाऊं, इन्हनि जी लीलाऊं, मन खे जोड़णु, केॾी वॾी कृपा आहे। माता पिता खां बि वधीक बिना स्वार्थ जे सतगुरनि जो वर्णन ईंदो आहे। आख़िर माता पिता चवंदा न, चवंदा आहिनि न, तो केॾो पालियोसीं,
कई माताऊं दुखी थी करे चवंदियूं पतो हुजां त तोखे त मां जनम ई न ॾियां। अरे तूं पैदा छो थे? कई बार चवंदा आहिनि तोखे जो असां हेॾी महिनत कईसीं, पाण न खाई करे तोखे खारायोसीं, पेट कटे तुंहिंजो पालन कयोसीं, हाँ उथ छोरा तूं कमाए कुझु धंधो कर, हे कर, वापार कर, हीअं कर, सेवा कर। चओ हरे राम। चवंदा आहिनि न हिकिड़ी कहावत है, बुढ़ापे जी लठा। पंहिंजे ॿारनि खे वॾा चवंदा आहिनि हमारे बुढ़ापे की लाठी है, यानी जन्म खां पहिरियों ई उहे उमेद रखी वेठा आहिनि, हा तोखे पालियूं था, बुढ़ापे में तूं असांजो ध्यानु रखजांइ, तूं नंढो आहे असां तोखे खारायोसीं, असां बुढ़ा थी वेंदासीं त तूं कमाए करे खाराइजांइ। ओहो हो, स्वार्थ रीत सगल जग माही, सपने हूं प्रभु परमार्थ नाही। बिना स्वार्थ जे त भगवान प्रेम कंदा आहिनि। चओ हरे राम। हे राम। इन करे उन प्रभुअ खे पाइण जे लाइ सतगुरनि जो सहारो, सतगुरनि जी कृपा करुणा हुजे त उहे भगवान मिलनि। गुरु रामदास महाराजन चवनि था, पूर्ण सतगुरु असांखे प्रभुअ सां मिलाईंदा आहिनि। मां बार बार उन्हनि तो बलहार वञा। उहा सेज जहिड़ी तरह सां पतिव्रता स्त्री पंहिंजो पाण खे पतीअ जी दासी सम्झंदी आहे, पतीअ खे भगवान सम्झंदी आहे, तहिड़ी तरह सां भक्त भी भगवान जो प्रेम करे भगवान जो उन सेज ते वञी वेहंदो आहे, वैकुंठ में भगवान जे गोद में वञी वेहंदो आहे, गुरुमुख उन रंग में रंगजी वेंदो आहे। गुरु रामदास महाराजन चवनि था, मां में उहे गुण न आहिनि संतनि जा कि मां भगवान खे पाए सघां। मां में भरपूर अवगुण भरियल पिया आहिनि, मां कीअं पंहिंजे प्रीतम प्रभुअ सां मिलां। इन करे जिन भगवान खे पातो आहे मां उन्हनि जे पोयों थो लॻां, उहे कृपा कनि, उहे मूंखे मिलाइनि। गुरु अमरदास, गुरु नानक देव। चओ हरे राम। हरे राम। उहे गुणवान आहिनि, उन्हनि में उहे गुण आहिनि जिन मुंहिंजे प्रीतम खे पातो आहे। चओ हरे राम। हरे राम। मां पंहिंजे तरफ़ों त कई उपाय करे थकी पियो आहियां, प्रभु हाणे तुंहिंजी शरण आहियां। मां ग़रीब आहियां, ग़रीब यानी धन जो ग़रीब न, ग़रीब यानी मां गुणनि जो, उन भाव जो, भक्तीअ जो, प्रेम जो, ज्ञान जो ग़रीब आहियां। ऐं जहिड़ो बि आहियां तुंहिंजो आहियां, तुंहिंजे दर ते पहुची मां। हाणे तूं मुंहिंजो आहे, तूं मुंहिंजी बांह पकड़े वठ, मूं ते कृपा कर।